स्लीवलेस हुजण को गुनाह ना है। इंडिया जी सोशल मीडिया ते ही ट्रेंड गुज़िरियल 3 ॾींहनि खां जारी आहे, जंहिंमें मुंहिंजूं बाहूं मुंहिंजी मर्ज़ी, तव्हांजी सोच तव्हांजो मसलो, ख़ुदि मुख़्तियारी जो पैमानो, आस्तीन जी डेग न आहे जहिड़ा नारा पिण लॻाया पिया वञनि। इहे अहिड़ा ई नारा आहिनि जेकी पाकिस्तान में औरत मार्च दौरान लॻाया वेंदा आहिनि। पर सवाल ही आहे त इंडिया में ही सिलसिलो शुरू किथां थियो? अचो त हिन जो जाइज़ो वठूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN। 12 अप्रैल ते दिल्ली में श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स में नारी शक्ति यानी औरतुनि जे ताक़त जे उनवान सां हिकु सेमिनार मुनक़द थियो, जंहिंमें 19 साला शागिर्दियाणी सारा शर्मा खे स्टेज ते मरकज़ी वज़ीर मनसिग मांडविया खे गुलदस्तो पेश करण लाइ चूंडियो वियो हो ऐं ख़ैसि तक़रीर बि करणी हुई। सारा शर्मा खे स्टेज ते वञण खां कुझु लम्हा अॻु हिकु अहलकार रोके छॾियो। सारा शर्मा घर वेही हिकु वीडियो ठाही ऐं सोशल मीडिया ते अपलोड करे छॾी, जंहिंमें हुन चयो त श्री मांडविया पाण आया हुआ ऐं खेसि चयो वियो हो त हू संदन इस्तक़बाल करे। हू उते पहुती, पर जीअं ई वज़ारत जे अहलकारनि खेसि ॾिठो, हुननि चयो त तव्हां बग़ैर आस्तीन जी कुर्ती पाती आहे, तव्हां संदन इस्तक़बाल नथा करे सघो। सारा शर्मा चवे थी त हू ॿुधी खेसि तमामु अजीब लॻो ऐं तमामु शर्मसारी बि थी, छो त उहा ॻाल्हि सभिनीनि जे साम्हूं चई वई, जॾहिं त खेसि ड्रेस कोड ॿुधायो वियो हो त रवायती लिबास पाइणो आहे। सभई छोकिरियूं या त सूट में आयूं हुयूं या साड़ी में। हिन वीडियो खां पोइ सोशल मीडिया ते हिकु बहस छिड़ी वई ऐं सार्फ़िन लिखियो त ही रुॻो हिकु कुर्ती जो मामिलो न, ही कंट्रोल करण जो मामिलो आहे। जेकॾहिं नारी शक्ति हिकु 19 वरियनि जी छोकिरी खे जीअं हू आहे तीअं स्टेज ते बीहण जी इजाज़त बि नथी ॾेई सघे, त आख़िर असां कहिड़ी शइ खे बाइख्तियार बनाए रहिया आहियूं? नाक़दीन जो हुकूमत खे चवणु आहे त हिकु तरफ़ तव्हां औरतुनि जी ताक़त जो जशन मल्हाए रहिया आहियो ऐं ॿिए तरफ़ हिकु शागिर्दियाणी खे संदसि लिबास जी बुनियाद ते रोके खेसि शर्मसार करे रहिया आहियो। हीउ रवैयो औरतुनि जी ख़ुदि मुख़्तियारियुनि जे दावाउनि जे उबतड़ आहे। हिन वाक़े खां पोइ सोशल मीडिया ते हिकु बहस हली पई, जंहिंमें माण्हुनि पंहिंजी राय जो इज़हार कयो। हिकु सारिफ़ लिखे थो त बग़ैर आस्तीन तव्हां पार्लियामेंट में त वञी सघो था, पर तालीमी इदारनि में न। हिकु शागिर्दियाणी लिखियो त जेकॾहिं को वज़ीर के शागिर्दियाणी जे बिना आस्तीन वारे लिबास जो पंहिंजो ध्यानु भटकण ॾिए थो त मसइलो लिबास में न, पर हुन वज़ीर जी सोच में आहे। हिकु ॿिए सारिफ़ सवाल उथारियो त साड़ी सां बग़ैर आस्तीन वारो ब्लाउज़ त रवायती मञियो वञे थो, पर कुर्ती न। ही इख़लाक़ी पुलिसिंग रुॻो औरतुनि खे कंट्रोल करण जो हिकु बहानो आहे। हिकु वर्किंग वूमेन लिखियो त मुंहिंजी बिना आस्तीन जी कुर्ती न मुंहिंजो IQ घटि करे थी, न ही मुंहिंजी क़ाबिलियत ऐं न ही उहिदे जे एतिराम में घटिताई आणे थी। जेकॾहिं के वज़ीर जी तवजा हिकु शागिर्दियाणी जी ॿांह सबबु भटकी वञे थी त मसइलो लिबास में नाहे, पर सोच में आहे। औरतुनि ते पाबंदियूं लॻाइण बंदि करियो ऐं जंहिं बाइख्तियार जी दावा करियो था उन ते अमल करियो। ही को पहिरियों वाक़ियो नाहे। भारत जे केतिरे ई तालीमी इदारनि ऐं मंदरनि में लिबास जा सख़्त ज़ाब्ता लागू कया विया आहिनि, जिन तहत बिना आस्तीन जी कुर्ती या जीन्स में कुझु मंदरनि में वञण ते पाबंदी लॻाई वई आहे। इंतिज़ामिया हिन खे तहज़ीब ऐं वक़ार जो नालो ॾिए थी, जॾहिं त नौजवान नसल हिन खे पंहिंजी ज़ाती आज़ादी ते हमिलो क़रार ॾिए थी।